जदीद मशीनरी अचण बाद सिंध जो क़दीम लोहारको हथन जो कम आहिस्ता आहिस्ता ख़त्म थींदो पियो वञे ऐं हिन कम में बि मशीननि जाइ वलारे वरिती आहे। माण्हू बि लोहारके कम खे घटि तरजीह ॾियण लॻा आहिनि, जंहिं सबबि लोहारको कम कंदड़ कारीगरनि जो गुज़र सफ़र ॾुखियो थी पियो आहे। उन हवाले सां लोहारको कम कंदड़ कारीगरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अॻे त जाम हूंदो हो, जॾहिं थ्रेशरूं कोन हूंदियूं, ट्रैक्टर हूंदा, ट्रैक्टर कोन हूंदा, ढगनि ते जेको आहे सो हरकाईंदा हुआ माण्हू। पोइ जेको आहे सो उन्हनि खे फसल वारो ॾींदा हुआ ऐं असां ग़रीबनि जी बि रोज़ी हूंदी। हाणे त उहे त हर बि ट्रैक्टर काइनि त जेको आहे सो फुटियो बि जेको आहे सो उहे थियनि। हाणे जेको आहे सो असां वटि कोॾर अचे थी, को गाह हला डांटो अचे थो बसि अहिड़े नमूने सां। बाक़ी हूअं घणो कमु असांजो माना पोइते पइजी वियो आहे। माण्हू ढगनि ते हरकाईंदा, कमकार हूंदो हो जाम। हींअर जेको आहे जो लोहार को धंधो सफ़ा पोइते थी वियो आहे। असीं बेरोज़गार थी विया आहियूं हिते, माना त उहो मज़दूरी पूरी कान थी, घर जो ख़र्च बि कोन थो निकिरे। मसवाड़ जाम आहे, सम्झे न, मसवाड़ दुकान जी आहे, घरनि जी आहे, ग़रीब माण्हू आहियूं, मसवाड़ूं जाम आहिनि। महांगाई जो दौरु आहे अॼुकल्ह, ॾिसो पिया पाणी त केतिरो महांगाई लॻी पई आहे। मोड़ियूं न हर कम जो मशीनरी जो कमु थी पियो आहे ऐं जेको लुणाई वारो कमु घटि आहे, सभु कम मशीनरियुनि ते आहे। असां वटि डांटो कोॾर को मिड़ी गुज़र ॾुखिये नमूने सां पियो हले। हिननि जो चवणु हो त जदीद मशीनरी अचण खां अॻु में असांखे तमामु घणो कमु मिलंदो हो, पर मशीनरी अचण बाद तमामु घटि कमु थी वियो आहे, जॾहिं त सिर्फ़ु ॾाटरा ऐं कुहाड़ियूं ठपियूं था, जंहिंसां असांजो गुज़र सफ़र तमामु घटि थिए थो। सरकार खे घुर्जे त लोहार के कम खे हथी वठाए। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।